5 फुट 9 इंच वारे घर ॾे नज़र ज़रूरु कजो। इन में न पासो वराए थो सघे न उथी थो सघे। जॾहिं पंहिंजो को दफ़नाए ऐं हलियो वेंदो आहे, पंहिंजो को दफ़नाए हलियो वेंदो आहे, अज़ीज़ मिट माइट दोस्त सभु ईंदई दफ़नाए, क़बर में फिटी कंदई, मथो थक थो अची वेंदई। सभिनि खां वधीक हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो ॿुधायां, जॾहिं तख़्तो काथो शुरू कबो आहे, मथां कबो आहे न, मथां 4 तख़्ता पवंदई न त रब जी ज़ात जो कसम आहे, हिते तुंहिंजो कफ़न में अंदरि ई अखियूं खुली वेंदई। दावा सां थो चवां, दावा सां 4 तख़्ता अगरि तुंहिंजे मथां पइजी विया न, हिते अंदरि ई अखियूं खुली वेंदई। ईअं थी वेंदे बेचैन थी वेंदे, रब आलमीन तोखां आवाज़ जी कुवत बि खसींदई ऐं जान खे चोरण जी बि कुवत खसींदई। न रड़ करे सघंदे, वात खुली ईंदई, वात खुली ईंदई, रड़ न निकिरंदई। जॾहिं 4 तख़्ता पवंदा न आॾो मथां खां, हे अल्लाह या अल्लाह, मां त इहो चवंदोमांइ, फजर जी नमाज़ में केतिरो टाइम आहे तूं पाण अंदाज़ो लॻाए, बेपरी नमाज़ में केतिरो टाइम आहे पाण अंदाज़ो लॻाए। रब 5 वक़्त सॾई थो, 5 वक़्त आज़ान मिले थी। इन रब खे छो थो रुठाए? छाजे लाइ रब खे रुठाए थी? रब तोखे दुनिया में इन जे लाइ न आंदी त कारोबार कर, पंहिंजो हेॾो जो सोच, ओॾो जो सोच, ओॾो जो सोच, हेॾो जो सभु कुझु सोच, सही आहे, पर अल्लाह जी ज़ात बाबरकात सां कर प्यार, थींदई क़बर में बि भलो। अल्लाह जी ज़ात जो कसम, नाराज़ न थी जाए। हक़ सच ॿुधाइण वारो आहियां, कंहिंखां पैसो पिनण वारो न आहे। मथां चए त हिन जी आइडिया यूट्यूब ते कमाए त बसि ही पंहिंजो फालतू वक़्तु थो विञाए, फालतू माने हिकिड़ो मग़ज़ थो हणे। मां मग़ज़ न हणंदो आहियां, मूंखे परवरदिगार जी ज़ात जो कसम आहे, अल्लाह जी ज़ात ॼाणे थी। शेख अब्दुल कादर दस्तगीर बादशाह पीराने पीर जो